अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 17 आचर 12 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। अॼु सुबुह सां वार्ड में झेड़ो थींदे थींदे बची वियो। मुख़्तियार ऐं मिठल हिक ॿिए ते डंडा खणी आया ऐं हिननि जा हिमायती बि बाहूं कुंजण लॻा। ॿई जवाबदार आहिनि, सो ॿिन्हिनि खे डंडा पिया आहिनि। मिठल हींअर इस्पताल जो माली आहे, मुख़्तियार इलेक्ट्रिशियन आहे, पर टोटल इस्पताल में थींदो अथसि। ट्रक ड्राइवर हुयो जो खून कयई, 14 साल सज़ा अथसि ऐं बाक़ी 3-4 महीना टोटल में रहियल अथसि। अजीब किरदार जो माण्हू आहे। हींअर बि हिन जी मिल्कियत आहे, मूंखां सवाइ न कंहिंखां बीड़ी घुरे न चांहि जी पती। संदसि वॾा रंगून खां आया हुया, सो रंगून वाला सॾाईंदो आहे। राति जो मिटीअ जा पथर ठाहींदो आहे, सुबुह जो भुॻड़ा खाई गुड़ जी चांहि पी गुलेल खणी निकिरंदो आहे ऐं पोयां हूंदी अथसि ॿिली। ॿिली हिन जे ज़िंदगीअ जो लाज़मी हिसो आहे। सॼो ॾींहुं साण हूंदी अथसि, राति जो सुम्हेसि बि गॾु। हंध ते हेराई अहिड़ी अथई जहिड़ो पंहिंजो बचो हुजेसि। सुबुह जो पहर ॿिनि में कॾहिं को नोरीअड़ो त कॾहिं को पखी मारे खाराएसि। काल्ह शाम जो वरी मिठल बाग़ मां का कोयल फासाए आयो। राति शीखुनि ते ॿधी विहारियई त मुख़्तियार जे ॿिलीअ लामारा ॾिना। जागी पियो, कोयल बचाए वरिताई, बाक़ी सुबुह थींदे ई मुख़्तियार सां झगड़ो मचाए ॾिनई। मुख़्तियार ॿिलीअ तां हथु खणण लाइ तयारु न हुयो ऐं मिठल कोयल खे माराइण लाइ तयारु न हुयो। नेठि असां विच में पई फ़ैसिलो करायो। मुख़्तियार पंहिंजी मिस्त्राइप ॾेखारी अॼु ई मिठल खे पिंजरो ठाहे ॾे। हू ॿिली कुल्हे ते रखी रखाण खाने हलियो वियो ऐं मिठल भुॻड़ा भोरे कोयल खे खाराइण लॻो ऐं अहिड़ीअ रीति झगड़ो टरी वियो। कोयल सभिनी चोरनि लाइ दिलचस्पीअ जो बाहिस बणिजी वई आहे। चकरनि वारा कैदी बि हिन खे ॾिसण था अचनि। को फ्रूट बि खयो थो अचे। अॼु अयाज़ सां ॻाल्हि कयमि त हिन बि ॾिसण जी ख़्वाहिश ॾेखारी। चयईं त सुभाणे सुबुह जो ईंदो। अॼु अयाज़ अजीब मूड में हुयो। मुंड में त ॾाढी बोरियत जी शिकायत पे कयई। हिकु किताब खणी 2 मिंट ॾिसी वरी फिटी पे कयई। नेठि हिन हुन खे खिली गारियूं ॾेई खट ते आहली पियो। हैदराबाद तां मंझंदि जो खमीसे खान जा अलगोज़ा वॻा त हिन सुते ई हथ पेर लोॾण शुरू कयई। संदसि बर्दाश्ती जो नंढे हूंदे नाचू हुयो। स्टूल तां उथी नचण लॻो। अयाज़ बि उथी वेठो ऐं निहायत ई संजीदगीअ सां नाच सिखण जी ख़्वाहिश जो इज़हार करणु लॻो। मूंखां खिल निकिरी वई। उन करे न त नाच सिखणु ख़राबु या अजीब ॻाल्हि हुई, पर अयाज़ जी उमिरि, बुत ऐं किरदार जे लिहाज़ खां उहा ख़्वाहिश अजीब ज़रूरु हुई। अॼु ख़बरुनि मां सम्झोसीं त यहया भुट्टे जी मुलाक़ात मुश्किल पई लॻे। ख़बरुनि मां कंहिं सही ऐं मुकमिल अंदाज़े लॻाइण जी कोशिश बेकार पई सुझी। अख़बारुनि तां सेंसरशिप लहण जे बावजूद बि सम्झोसीं त सही ख़बरूं नथियूं अचनि, जो सूरत हाल जे सही अंदाज़ो लॻाए हुकूमत जे आईंदे पॉलिसीअ बाबति को पतो लॻाए सघिजे। मंझंदि ताईं रेडियो ते बि का ख़ासि ख़बर कान आई। सम्झिजे थो त यहया ईरान खां मोटण बाद ई को फ़ैसिलो ऐं अमल कंदो। अख़बारुनि में उहे बि अंदाज़ा हुया त शायदि शाहे ईरान हिंद पाक जे अमुन सां रहण लाइ ऐं बांग्लादेश जे सियासी हल लाइ ट्याकड़ जो कमु करे। गुज़िरियल आचर जियां हेल बि को मेल मलाखड़ो न थियो। जेल जो माहौल छिकियल ऐं ताणियल आहे। आज़ादीअ अंगूर कढणु शुरू कया आहिनि। 5-6 ॾींहं थींदा त कारे ऐं अछे चकर में झगड़ो थियो हुयो। अॼु हुल हुयो त सुभाणे वॾो झगड़ो थियणो आहे। को नज़म ऐं ज़ब्त जेल में न रहियो आहे। ॿुधण में आयो आहे त सरकार बि सख़्तु थी रही आहे ऐं सुभाणे पहिरीं खां सख़्ती शुरू थींदी। उन लाइ सेनपोश जी लिस्ट ठही वई आहे। फ़िलहाल कम जी सख़्ती थींदी। चोरनि जे चवण मूजिबि जो ठीको मुक़ररु थियो हुयो, सो हर चोर खे पूरो करणो पवंदो। कुझु डिसिप्लिन ते बि ख़्यालु ॾिनो वेंदो। वक़्त जी पाबंदी ऐं ख़ासि करे टोटल ते ध्यानु ॾिनो वेंदो। अॼुकल्ह 6 बजाए 8-9 थो टोटल थिए। चोरनि जो काफ़ी हिसो उन नज़्मो ज़ब्त जी हिमायत में आहे। अॼु अयाज़ जी पहिरीं गिरफ़्तारीअ जी वरसी हुई। 12 सेप्टेम्बर 1965 ईस्वीअ ते
जंग दौरान हू गिरफ़्तार थियो हुयो ऐं 3 महीना खनि हिन ई जेल में नज़रबंद रहियो। निकितो त तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो ऐं ही संग्राम जहिड़ा शेर लिखी निकितो। जन सिंध जे आज़ादीअ जे तहरीक ते बाहि ते तेल जो कमु कयो। क़ौम खेसि सिंध जे क़ौमी शाइर जो बि ख़िताब ॾिनो। ॿियो दफ़ो नवंबर 88 में गिरफ़्तार थियो। गिरफ़्तारीअ खां अॻु 15 ॾींहं असां गॾु हुयासीं ऐं गिरफ़्तारी ऐं रिहाई बाद बि सिंध जो आवाज़ शेख अयाज़ जो नारो बि उन रिहाईअ बाद थियो। होशू ॾींहं जो सिलसिलो शुरू थी वियो। 2 मजमूआ लिखियाई ऐं टियों दफ़ो हींअर संदसि पहिरीं गिरफ़्तारीअ जी सालगिरह असां मानीअ चांहि सां मल्हाईसीं जा ताज़ो सिमगल कई हुईसीं। सूमर 13 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो मुख़्तियार ऐं शमूअ जो ख़ैर जो वक़्तु गुज़रियो। मिठल खे आलम शाह जो पिंजरो वठी मिलियो ऐं मुख़्तियार जी शमू ॿिली खे वार्ड में आज़ादीअ सां घुमण फिरण जी मोकल मिली। सुबुह सां लाइब्रेरीअ मां थी मोटी आयुसि त डॉक्टर सां वेठुसि। जितां थी अयाज़ वटि आयुमि त दग में अयाज़ जो बर्दाश्ती मिलियो, जंहिं चयो त हू लाइब्रेरीअ में मुंहिंजो इंतज़ारु करे रहियो हुयो। लाइब्रेरीअ में मास्तर सां 2-3 चर्चा करे किताब खणी आयासीं। अख़बारूं अॼु न मिलियूं, न ई को मुलाक़ाती आयो जो ऐनकूं खणी अचे। रेडियो ते ख़बर आई त सुबुह जो भुट्टो यहिया सां मिलियो। 1:30 बजे खनि कादर सिद्दीकी ऐं मुजीब पीरज़ादो मुलाक़ात ते आया। हैदराबाद खां मदद अलीअ जो ख़त आयो, जंहिंमें यारनि जा सलाम लिखिया हुया ऐं ख़बर हुई त हमीदा वारनि ते केस हली चुको हो ऐं फ़तवा महफ़ूज़ रखी वई आहे। मुजीब हुन ॻाल्हि जी ताईद कई। हिन ॿुधायो त सभिनी खे छॾींदासीं। भुट्टे हिननि सां ॻाल्हायो आहे। मुजीब कराचीअ में बाबा सां मिलियो हो। बाबा खेनि गवर्नर जो जवाबु ॿुधायो, जंहिं चयो हुयो त फ़िलहाल ॾंड मुआफ़ कंदासीं ऐं 2-3 महीननि खां पोइ छॾींदासीं। मुजीब ॿुधायो त मक़ामी ऑफिसरनि अयाज़ जो मुदो वधाइण लाइ लिखियो आहे ऐं सरकार गौर करे रही आहे, पर शायदि अरसो न वधाईनि। मुजीब जे ॻाल्हियुनि मां ॿिया बि पता पिया। भुट्टे खे आर्मीअ जो हिकु हिसो सपोर्ट करे रहियो आहे। यहिया जी मर्ज़ी फ़िलहाल इक़्तिदार ॾियण जी न आहे, पर बंगाल सां ठाह कनि था ऐं इज़त वारी शिकस्त खाई मोटणु था चाहिनि। ॾाढो तंग थिया आहिनि। बंगाल में संदन काफ़ी ऑफिसर मुआ आहिनि। अटकल 100 त ऑफिसर आहिनि। ख़र्च में पुॼी विया आहिनि। रोज़ किरोड़ ॿ ख़र्च अचेनि थो। हिन ॿुधायो त यहिया ईरान में ताजुद्दीन ऐं कमर ज़मान वारनि सां बि ॻाल्हाईंदो। भुट्टे खे फ़िलहाल आसिरो न आहे। उन विच में इक़्तिसादियात बि ख़तमु थी वेंदी ऐं इक़्तिसादी तौरु मुल्क अची फ़ाक़ो कंदो। उन करे भुट्टो अवाम खे बि आसानीअ सां उभारे सघंदो ऐं पोइ ओलह पाकिस्तान में हिन लाइ इक़्तिदार हासिलु करणु को मसइलो न रहंदो। पंजाबी अवाम या फ़ौजियुनि ख़िलाफ़ु पंजाबी गोलियूं की न हलाईंदा। फ़िलहाल त हालतूं ॿिन्ही हिन सूरतुनि में अॻु या पोइ चङियूं थियूं नज़र अचनि। बाक़ी जे भुट्टो ओलह पाकिस्तान में इक़्तिदार न वठी सघियो त पंहिंजूं पगड़ियूं मुस्लिम लीग या जमायत इस्लामी फ़ौज जे इश्तराक सां हुकूमत ठाहींदी। सा असांखे निपूड़े ऐं निहोड़े छॾींदी। बदकिस्मतीअ सां अॼुकल्ह जनरल बि अक्सर मुहाजिर आहिनि, जहिड़ो टिका ख़ान, हमीद पीरज़ादो, अतीक रहमान, याकूब वग़ैरह। भुट्टे वारे इनकलाब में पंजाब खे ई अहम रोल अदा करिणो आहे। फ़िलहाल त असांखे भुट्टो ई को उमेद जो किरणो ऐं सोजरो नज़र अचे थो। कादिर शेख मुजीब सां मिलियो हुयो, जो यूरोप जो चकर ॾेई आयो आहे। हिन खेसि बंगाल में थियल ज़ुल्मनि जा तफ़सील ॿुधाया। परॾेही प्रेस वारा न रुगो उतां जे अवाम खां इंटरव्यू वठी आया आहिनि ऐं ख़बरूं खणी आया आहिनि, पर फिल्मूं बि कढी आया आहिनि। इंग्लैंड, इटली, जर्मनी ऐं अमेरिका में आम ॾेखारियूं थियूं वञनि, पर अॻु में अहम ऐलान कयो थो वञे त कमज़ोर दिलि वारा ऐं दिलि जा मरीज़ उथी वञनि या टीवी बंदि कनि, छो जो असीं हींअर बंगाल में कोस जो निकितल रोल ॾेखारींदासीं। सहाफ़ियुनि कमाल कयो आहे जो फ़ौजियुनि जे कयल न रुगो क़त्ले आम, पर असमत दरीन ऐं ज़ोरी ज़नाउनि जूं बि फिल्मूं कढी आया आहिनि। मुजीब या कादिर जे इतलान मुताबिक़ बंगाली छापेमार बि रोज़ लॻा पिया आहिनि। पाकिस्तानी फ़ौज खे थकाए विधो अथनि। राति जो इस्पताल में अली नवाज़ जो दोस्त अलण लांगा लाड़काणे जो नामी गिरामी चोर टोटल करायो। ॾाढो बटाकी ऐं ज़िंदा दिलि माण्हू हुयो। अली नवाज़ खे ॾाढो तंग कयाई। चए 2 वॻनि ऐं 1 तए काणे खून करे विधाऊं। ॿाहिरि कचे में माल काहींदा हुया या मन तां कुकड़ लाहींदा हुया। हित था चोर सॾाइनि। अहिड़े क़िस्म जूं ॿियूं ॻाल्हियूं करे ॾाढो खिलायई।
अॼु जेल में जहिड़ो थींदे टरियो। अयाज़ खे खोलीअ ते ॾाढी कावड़ हुई। सॼी शाम उनखे गारियुनि ॾियण में गुज़ारी अथईं। अंगारो 14 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। अॼु सज़ा जा 2 महीना पूरा थिया। अॼुकल्ह सुबुह जो 4 बजे जाग थी थिए, सो उथी ॾंदड़ पाणी करे भाॼी ठाहे ऐं ॾाढी कूड़े पोइ हेठि घुमणु वेंदो आहियां। साजर जाग उन करे थींदी आहे जो अॼुकल्ह वार्ड जे भरिसां वारे TB वार्ड में नारा जेल खां हिकु मुला जेल बदिली थी आयो आहे। सुबुह जो 4 बजे उथी तरीम कंदो आहे। तरीम सुबुह जो बांग खां अॻु ज़ोर सां ऐं लांढ सां दुआई कलाम पढ़ण खे चइबो आहे। ही मुला फ़िक्री मुला आहे ऐं उन्हनि जियाई चेड़ाक, बख़ील, तबन ऐं मालियन ज़दो ज़ंज, मुनाफ़िक ऐं दिलि जो साफ़ न आहे। अचण सां ई वीचारे काज़ीअ जो हिकु क़ुरान खाई वियो। हिन मुला सम्झी खेसि पढ़ियल क़ुरान ख़तमे ॾियण लाइ हवाले कयो। हिन वरी उहो पंहिंजनि माइटनि खे बख़्शे छॾियो ऐं ॿिए ॾींहुं काज़ीअ खे चयो त उहो क़ुरान हू भुल में पंहिंजे पीउ खे बख़्शे वेठो आहे, सो ॿियो दौरु पूरो करे खेसि ॾे। काज़ी वीचारे मुंहुं मथो पिटींदो रहियो। अॼु मां ऐं अयाज़ बोर हुयासीं, का ॻाल्हि ॿोल न करे सघियासीं। ॿुॾत ऐं मुंझियल कैफ़ियत तारी रही। सियासी आसमान साफ़ नज़र नथो अचे। अॼु शाम जो वॾेरो इलाही बख़्श हैदराबाद खां मोटी आयो। थकल हो, सो चयाईं त हैदराबाद वारनि यारनि जो अहवालु सुभाणे ॾींदोमांव। बाक़ी एतिरो सो ॿुधो त हमीद मेमण ॾाढो रुनू पए। शाम जो घुमण महिल हमीद बेगम चना ऐं उन्हनि जे ज़िंदगियुनि बाबति ॻाल्हाईंदा रहियासीं। अॼु नबन ऐनक ॾेई वियो। राति ऐं शाम 200 सिफ़ाकनि पढ़िय में यहिया अॼु ईरान वियो। अरबा 15 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। अॼु शाम माड़ीअ तां मोटी आयो त ॿुधायईं त नबन दर वटि बीठो हुयो ऐं चयाईं पिए त ॿिया माइट पलो खणी ईंदा ऐं मुलाक़ात बि कंदा। 3 महीननि खां पलो कोन खाधो अथमि। ख़ैरपुर में लाकअप में डॉक्टर हिकु भेरो मोकिलियो हुयो ऐं वरी अॼोको ॾींहुं, पर हिन महिल ताईं न माइट आया न पलो ई आयो। दिलि जी हसरत दिलि में ई रहिजी वई। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मंझंदि जो ऐं शाम जो दाल खाई दिलि भरे अथमि। मच्छी सुठी नथी अचे, सो इस्पताल जे बोरचीअ जी दाल थो खावां। सुबुह जो अलबत्ता माड़ीअ मां ॿूरीअ जी भाॼी हथु अची थी वञे। भुटे ऐं यहिया जे ॻाल्हियुनि जो को पतो कोन पियो। मंझंदि ताईं रेडियो ते बि का ख़बर न आई। अॼु पढ़ियो ॾाढो घणो अथमि। ऐनकनि सां अखियुनि जी तकलीफ़ बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। अॼुकल्ह हिकु फ्रांसीसी डॉक्टर जा ख़त ऐं सफ़रनामो थो पढ़ा। हीउ डॉक्टर बर्नी आइज़ शाहजहान जे आख़िरी दौर में औरंगज़ेब जे उरूज वारा 12 साल हिंदुस्तान में रहियो हुयो। अजीब ग़रीब ॻाल्हियूं लिखियूं अथाईं। शाहजहान जे रंगीन मिज़ाजी ऐं मीना बाज़ार जे किसनि खां सवाइ जंहिंमें जेका सुहिणी छोकिरी ॾिसंदो हुयो सा महलात में तरसाईंदो हुयो। हिन लिखियो आहे त शाहजहान जा पंहिंजे वॾे धीउ जहानारा सां बि ग़ैर फितरी तालुकात हुया। उन लाइ हिन मुलनि खां फ़तवा वरिती त बादशाह सलामत जो वणु पोखे उनजो मेवो खाइणु हिन लाइ जाइज़ आहे ऐं उहो बि हिकु सबबु हुयो। औरंगज़ेब जो मथसि नाराज़ थियण जो हिन औरंगज़ेब जे उन्हनि ज़ुल्मनि जो तफ़सील ॾिनो आहे जंहिंसां हिन 3 भाइर माराए छॾिया। दारा खे दिल्लीअ में मारायो। मुराद बख़्श खे जो संदसि साथी हुयो कूड़ो खून केस कराए क़त्ल कराए छॾियो। उहो एतिरो ज़ालिम हुयो जो भाइटनि दारा जे पुटनि सां गॾु पुट मोहम्मद सुल्तान खे बि माराए छॾियो। शहज़ादनि खे माराइण लाइ हिन पोस्त जो इस्तेमालु कयो हुयो। जेल में हिननि खे मानीअ खां अॻु ज़ोरीअ पोस्त रोज़ानी प्यारी वेंदी हुई त हू उन करे तुर्त ई मरी विया। ग्वालियर जो किलो ऐं मुस्लिमगढ़ जो किलो हिन जा अज़ाब घर हुया। औरंगज़ेब लाइ हिन लिखियो आहे त ज़िद्दी, मुनाफ़िक, चालाक, हिरफ़ती, शकी ऐं कटो मज़हबी माण्हू हुयो। हिन लिखियो आहे त शेवाजी ऐं औरंगज़ेब तबियत ऐं किरदारनि हिकु हुआ। ॿिन्हिनि में रुगो फ़र्क़ु उहो हुयो त हू मुस्लमान हुयो ऐं हू हिंदू। अॼु फांसी घाट में हिकु पुट ऐं माउ जी अजीब मुलाक़ात थी। जेसर क़ौम जे 3 माण्हुनि खे मिलिट्री कोर्ट सेंट्रल जेल में केस हलाए सज़ा ॾिनी आहे। हिक खे फांसी आहे ऐं 2 खे जनम टीप। 3 जूं अपीलां टपीलां रद थी आयूं आहिनि। फांसीअ वारो रोई रहियो हुयो त एतिरे में मानस मुलाक़ात लाइ आई। फांसीअ वारे मरीज़ जी मुलाक़ात फांसी घाट या इस्पताल में कराई वेंदी आहे। माई जी हिम्मत ऐं ओरचाई खे शाबस आहे। खेसि ख़बर पई त सदर जी धीउ या भेण ढाका में पढ़ियल आहे कंहिं फ़ौजीअ वटि,
सो हीअ कुराड़ी जा लठ ते हली ढाका वई हुई। उनखां सिफ़ारिश वठणु हिन ॿुधायो त खेसि बंदर ताईं मोटाए छॾियाऊं, छो जो ढाका में खून फ़साद मतल हुयो, पर हूअ अलाए जी कहिड़े हीलनि वसीलनि सां उन माईअ सां मिली आई ऐं अॼु सदर सां मिलण ऐं रहम जी दरख़्वास्त करण लाइ पिंडीअ वेंदी। पुट रोई खेसि ॿाॾाए रहियो हुयो त कुराड़ीअ खार मां बुजो ॾेई चयसि, मुआ लख लानत हुजई, रोअणो ई हुई त खून छो कई? हू मरियात कोमटीअ जो ठहियल हुयो जो मारीसि, हिन में बि कंहिंजी रत हूंदी ऐं उहो लठ ते लुॾंदी लमंदी थेड़ खाईंदी हली वई। अॼुकल्ह जेल जे हर कचहरीअ में जबलीअ जी ॻाल्हि हलंदी आहे। असां वटि शाम जो उहा ॻाल्हि ॿोल हुई। सिराईअ चयो, आया पिया ई हिन यहिया करे बि पोएं ॾींहुं हिन हुण जबली ज़रूरु थियसि। न बाबा, ए भई ईअं हराम थी वैसी? सेठ पुनल चयो, ईंदा बा अयूब बि लहंदे लह गया, गारियूं जबली न कर गया, ख़ुदा मुजीब कौन लावे। मीरल चयो, बंगाल दे 12,000 कैदी खोल छॾियाई, सभु जेल ख़लास थी गए, मुजीब बि जॾां त आवे न। सेठ चयो, भुटाई कोई हिम्मत करे खनी? मतिलब त चोरनि खे फ़िकिर उहो ई हूंदो आहे। अॼु शाम जो इहा ईरान खां मोटी आयो, ऐलान कयई त बैन अल-अक़वामी ऐं मुल्की बाहमी मफ़ाद जी ॻाल्हि ॿोल थी, पर पसे परदा का मिड़ई ॻाल्हि आहे, जल्द ई हिकु ॿिनि ॾींहंनि में पतो पइजी वेंदो। अॼु आकाशवाणीअ जी ख़बर हुई त शाह अफ़गानिस्तान रूस वञी पुॻो आहे। अॼु हिन जी दावत में रूसी सदर पोटगेरनी चयो, मशरिक़ी एशिया में अमन लाइ ज़रूरी आहे त ओलह पाकिस्तान जो मसइलो तुर्त हल थियणु घुरिजे। उन मां सम्झिजे थो त मिड़ई हमराहनि ते दबाव पियो आहे, शायदि पश्तूनिस्तान बि उथण लाइ संभरी पियो। बलोचिस्तान में कुझु थी पियो। अॼु अख़बारनि में हुयो त हफ़ीज़ पीरज़ादे प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त भुटे अकबर बुगटीअ सां बि ॻाल्हायो आहे। भुटे जो दबाव वधंदो नज़र अचे थो, जो पठान ऐं बलोच बि बीठसि त हिननि खे ड्राहे ढेर करण में देरि न कंदो। सिंध जो मफ़ाद बि हिन सूरत हाल में उन में आहे त भुटो इक़्तिदार में अचे, छो जो ओलह पाकिस्तान जे ॿियनि पार्टियुनि जे भेट में ई सिंध खे कुझु ॾेई सघंदो। बाक़ी जेको ॿियो कंजर थो अचे त हाणे को वक़्तु छुटासीं। मुहाजर खे ख़तमु करण लाइ भुटो ई हिकु आसरो नज़र अचे थो। उहो ई अंसर आहे जो न रुॻो सिंध पर समूरी मुल्की सियासत में फिफ्थ कालमिस्ट ऐं मुनाफ़े जो रोल अदा करे थो। बंगाल खां पोइ सिंध में बि हिननि खे सियासी ऐं सकाफ़ती तौरु ख़तमु करणु तमामु ज़रूरी आहे। उन में ई सिंध ऐं सिंध जे मुस्तक़बिल जो मदार आहे। उहो सिंध में इसराइल जीअं सरतान आहे, जो ख़तमु थियण सां ई सिंध जी सिहतमंद थियण जो ज़रियो आहे। ख़मीस 16 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। अॼु बि को मुलाक़ाती कोन आयो। मथे लाइ तेल ऐं साबुण बि न मोकिलियाऊं। जेल में अचण खां पोइ पतो पियो आहे त चोर लाइ मुलाक़ात छा माना आहे। जेल में चोर खे मुलाक़ात ते एतिरी ख़ुशी थींदी आहे जो शायदि असांखे नंढे हूंदे ॿाहिरि ईद में बि न थींदी हुई। चोर खे गॾह वांगुरु वहायो, मानी न ॾियोसि ऐं ॿिए पासे रुॻो मुलाक़ात मिलेसि त हू उनखे तरजीह ॾींदो। साॻी कैफ़ियत असां सां बि आहे। ॿिनि ॾींहंनि खां आसिरे में कंहिं बि शइ में मज़ो नथो अचे, पर अॼु मुलाक़ाती का शइ शुगुल आणे त छा ॻाल्हि आहे। सुञीअ मुलाक़ात ते सॼो जेल चोर ते ठठोली करे। मुंहिंजे हफ़्ते में सरासरी 2 दफ़ा मुलाक़ात थियो वञे त बि उहा हालत आहे। सोचियां थो त जन वीचारनि जी महीने ॿियनि या साल में हिकु बि मुलाक़ात मुश्किल थिए त उन्हनि जी दिली कैफ़ियत मुलाक़ात महिल छा हूंदी। अॼु सुबुह सां ॾंदण पे कयमि त जेल खुलियो। अजब आयमि। अमलदार खां पुछियुमि, जंहिं ॿुधायो त 3 ॾींहंनि खां DIG डायरेक्टर ऑफ प्रिज़नर्स हिते आयल आहे, सो अॼु जेल घुमण ईंदो। सुबुह साण वठ पकड़ थी वई, सफ़ाइयूं थी वयूं, टीन टपड़ अलूप थी विया। सभिनी चोरनि चोर कपिड़ा पाता, कारखाना तनदहीअ सां कमु करणु लॻा। रस्तनि ऐं फर्शनि ते तेल सां महटां शुरू थी वई। जेल ई बदिलिजी वियो। कबीरो, जंहिंखे चोर सिंधीअ में कांडेरो कोठीन, सो कलाक खन में जेल घुमी वियो, पर दस्तूरी ऐं रिवायती मुआफ़ी न ॾेई सघियो। उहो अॻु हिते सुप्रिटेंडेंट हुयो जो मुंहिंजो तालुक़ु थियो हुयो। खेसि फैमिली सूधो 1-2 दफ़ो अरोड़ पिकनिक ते वठी वियो हुउसि। ॾाढो ज़िंदह दिलि आहे। अहिड़ी वरी ज़ाल ऐं ॿार अथसि। पुछाई, का तकलीफ़ वग़ैरह त कान्हे? उन वठ पकड़ में अॼु नेरनि लाइ कुझु तयारु न करे सघियुसि। टमाटो सास सां सिलाइज़ खाई वक़्तु टपायमि।
कांडेरो वियो त लाइब्रेरी वियुमि। अॼु मास्तर सां टिणमिण थी पई। अॼु हू पंहिंजी कुर्सीअ ऐं वजूद तस्लीम कराइण लाइ उधम कयूं वेठो हुयो। चए हिकु किताबु खणी वञु, 3 न मिलंदई। मां हिकु वक़्तु 2-3 किताब गॾु पढ़ंदो आहियां, छो जो हिकु किताबु तंग ऐं बोर कंदो हथ में मास्तर खे चयुमि त ज़िद कयई, चए तव्हां असां वटि विहो, कचहरी कयो, या रोज़ु अची हिकु किताबु खणी वञो, अचो छो नथा। दिलि चवंदी त कलाकनि जा कलाक अची विहंदोमांइ। मूं चयसि बाक़ी जे पंहिंजो पावर ॾेखारे ऐं ब्लैकमेल करे विहण लाइ चवंदे त घड़ी न विहंदुमि। अली मसीह सां त ॾाकण ते वेही कचहरियूं कंदा आहियो, बाक़ी असां में छा आहे। हिन टुंग ते चाढ़ींदे चयोमांइ त दिलि जी ॻाल्हि आहे। मूं जवाबु ॾिनो, मसीह भंगी आहे, पर उन सां दिलि घुरे थी त ॻाल्हाईंदुसि। मुलो कोहलीअ सां बि कचहरियूं कंदो आहियां, तोसां दिलि नथी घुरे त मां छा करियां। असां भंगियुनि ऐं ढेढनि खां बि वियासीं। हिन चयो हिकु किताबु खणो। मूंखे ख़ार लॻी ऐं चयोमांसि मां तुंहिंजो कमदार या गुमाश तो न आहियां। मां अहिड़ो मज़ारो कॾहिं न थियो आहियां। अहिड़ो हुजां हा त ज़माने सां न फिटायां हा ऐं न जेल में अचां। असांखे सम्झण जी कोशिशि करे, उहो हिकु किताब बि लंघाए। मूं गार ॾिनी ऐं हलियो आयुसि। मंझंदि जो शाह सां माड़ीअ ते मिलियो। चयाईं त भट्टी साहिबु कावड़ जी गारियूं ॾेई वियो आहे, चयोसि त सुभाणे अची किताबु खणी वञे। मंझंदि जो अयाज़ ॿुधायो त रज़ाक शेख खे अधरंग थी पियो आहे ऐं कराची खणाए वियो आहे। ॾाढो ॾुखु थियो। रज़ाक असांजो पुराणो साथी ऐं दोस्त हुयो, पर विच में सिंध दुश्मन सिंधियुनि ऐं मुहाजरनि जन्म आफ़ाक़ ऐं सेन ऐं मीम सिंधी ख़ासा आहिनि जे चवण ते असां सां विढ़ियो ऐं 5 साल झगड़ो हलायाई। आख़िर पशेमान थी गुज़िर साल अयाज़ सां ठाह कयाई। यार कननि जो कचो ऐं ज़िदी आहे ऐं उहा ई संदसि वॾी कमज़ोरी आहे। अयाज़ सां फ़नी अदबी हसद करे विढ़ियो। म्यूनिसिपल जी नौकिरी दौरान मूंसां बि विढ़ियो। शाल जीअरो रहे ऐं असां सां गॾिजी अॻिते को कमु करे सघे। अयाज़ खे बि उन ख़बर दिली ॾुखु पहुचायो। अॼु रेडियो ते का ख़बर कान हुई। अख़बारुनि में BBC जी ख़बर हुई त ईरान में या हिंद पाक मसइलनि ते बि ॻाल्हायो हूंदो। ख़ैर 1 ॾींहंनि में अछा कारा ज़ाहिर थी पवंदा। नेप सभिनी सियासी अॻुवाणनि, शागिर्दनि, मज़दूरनि ऐं हारियुनि जे आज़ादीअ जो मुतालबो कयो आहे। हाकिम अली ज़रदारी बि घुर कई आहे त सिंध जी सभिनी सियासी कैदियुनि खे बिना शर्त आज़ादु कयो वञे। अॼु मालिक जी बि प्रेस कॉन्फ्रेंस ऐं आम मेड़ जी पहिरीं तकरीर आई। ॾिसिजे थो त खेसि बंगाल में पसंदि नथो कयो वञे। हिन हिंदुस्तान जे वज़ीर सां ॻाल्हाइण लाइ बि उतावली ॾेखारी आहे। शाम जो इस्पताल साजुरी आयुमि, छो जो अयाज़ मुलाक़ात ते हलियो वियो हो ऐं टोटल ताईं मोटणु मुश्किल होसि, सो हलियो आयुमि। घर कारीअ ते बहस थी रहियो हुयो। मुला क़ासिम ऐं सिराई कारीअ में मारण खे ख़राब, गैर इंसानी ऐं गैर शरई चई रहिया हुया। मीरल, खानण ऐं जमाल उन जी साराह करे रहिया हुआ। खानण नओं आयो आहे, मुला क़ासिम जो जांच वारो आहे। मूंखे दरगाह वारो सम्झी मुर्शिद चवंदो आहे ऐं इज़त ॾींदो ऐं ख़िदमत कंदो आहे। बहस ॾाढो सुठो हुयो। मीरल चई रहियो हुयो, अहिड़े मुर्दार माण्हू भली आहे, घणियूं मारींदव। मुला क़ासिम चयो, शरीयत में ॾोह ऐं कानून में बि ॾोह, किनी आंगुर वढी भली करे तलाक ॾेई छॾिजे। तूं त बरोच ई नाहीं। जमाल चयो, बरोच आहियां पर इंसान बि आहियां, हैवान न। मुला क़ासिम चयो, ख़राबु कमु कनि ऐं पोइ छॾे ॾिजेनि। खानण चयो, तो कॾहिं पराए हक़ या न्याणीअ सां उहो कमु न कयो आहे। सिराईअ चयो, हाओ छो न, मुड़ुसु माण्हू आहियूं। खानण मुछ वटे चयो, लानत अथव तव्हां, उहो कमु कयो त मुड़ुसु माण्हू, बाक़ी जे ज़ाल करे त मारे छॾियोसि। पोइ त ज़ाल खे बि हक़ आहे त तव्हांखे उन कमु करे गैरत मां मारे। सिराई खार में चयो, गैरत था कंदा वतो। क़ासिम कावड़ मां चयो, हिकु न्याणीअ खे मारे था अची काठ में पोयां जी ख़ैर सुध बि अथव त घणियूं कारियूं थी वियूं हूंदियूं की न, पहिरियां विहारे या सील करे आया हूंदव। चोरनि मां घणनि जा कंध झुकी विया। उते ई वेठा हुआसीं त रड़ियुनि ऐं सीटियुनि जी धुम मची वई। सभु उथी ओलह वारे विरांडे खां अची बीठासीं। कारे चकर में झेड़ो थियो हुयो। 10-15 मिंटनि में अमलदार हिकु ज़ख़्मी खणायो आया। सख़्तु फटियो हुयो। डॉक्टर अची वियो। टाका पिया लॻनसि, पर धकनि मां रत एॾी वही अथसि जो बचणु मुश्किल अथसि। पतो पियो त अली शेर चांडियो नवाब शाह जो हुयो ऐं जेल जो पिटियल आहे।
चवनि था त उतरादियुनि ने धक हयां अथसि, सो सुभाणे खां ई झेड़े जो काफ़ी इम्कानु आहे। धकी ऐं संदसि हिमायती चवनि था त विढ़ंदड़नि खे कोन सुञाणो, उहा अटकल आहे, छो जे ॿुधाईंदा त उहे राति पहिरें नंबर में बंदि कया वेंदा ऐं हिननि जे बदिले जी बाहि विसामी वेंदी। सो हिननि खे खुलियो छॾे हू सुबुह सां ई बदिलो वठंदा। गुज़िरियल 8 ॾहनि झेड़नि मां ही वॾो झेड़ो आहे। मथो, ॼंघा, ॿाहूं सभु ॾंडनि सां भॻा अथसि। डिप्टी बि इस्पताल आयो, शोर ॾाढो आहे। मुमकिन आहे त सुभाणे जेल खुले ई न, जे खुलियो त ॾाढो खून ख़राबो थींदो। अॼुकल्ह जो जेलनि जो उहो माहौल आहे। अॼु ख़बर पई त लाहौर वारी कोट लखपत जेल में बि 3 ॾींहं बग़ावत थी आहे। 28 चोर ऐं 9 पुलिस वारा मारिजी विया। वॾी गोली हलण खां पोइ जेल ते कब्ज़ो कयो वियो। हिते बि शायदि उहा नौबत अचे। राति जो 9 बजे अयाज़ हेठि आयो। हू सुबुह लाइ तूरी ॾेई वियो। खेसि शायदि पतो पियो त अॼु वॾेरे जी वाड़ीअ तां कुझु हथु न आयो। जुमो 17 सेप्टेंबर 1971 ईस्वी। हींअर सुबुह जा 10 वॼण वारा आहिनि। सुबुह लाकूं जेल बंदि आहे। वॾी झेड़े जो इम्कानु आहे। हर तरफ़ पुलिस फिरी रही आहे। विरांडे मां बीही निगाह कबी त जेल ते शांति ऐं सुकून खां सवाइ कुझु नज़र नथो अचे। का अछी गाड़ी या पीली टोपी नज़र नथी अचे। सभु बैरकूं ऐं खोलियूं बंदि आहिनि। सुबुह जो रुगो बोरचीअ वारा चोर ऐं जवाबदार पुलिस कढी बोरची भॼाया आहिनि, न त सभु वाड़िया पिया आहिनि। इस्पताल बि अधु कलाक खण लाइ खुली हुई। माड़ीअ तां हेठि राशन वग़ैरह आयो त उहा बि बंदि थी वई। मां उन अधु कलाक खन में डुकी तड़करे आयुमि। अॼु सॼो ॾींहुं जेल खुलण जो इम्कानु न आहे। अॼु शायदि अख़बार पढ़ण ऐं रेडियो ॿुधण जो बि मौक़ो न मिले। अॼु वेही अयाज़ जे नए किताब की जो बीजल ॿोलियो ते रायज़नी करियां। गुज़िरियल ॾींहंनि हिकु राति जो वेही उहो पढ़ियो हुउमि त हिकु ॻाल्हि जा मूंखे उन में मौजूदा हालतुनि में नज़र आई। सा हुई अयाज़ जी मुस्तक़बिल या हिन वक़्त लाइ पेशन गोई। हीअ ॾींहं बि अचणा हुया। क़ौम परसनि खे हिन सख़्तु आज़माइश मां बि गुज़रिणो हुयो। असांजो अयूब जे किरण ऐं 1 यूनिट जे रहण ते ख़ुशियूं करे रहिया हुआसीं से आरज़ी थियणियूं हुयूं। असांजी मंज़िल अञा परे हुई। उहो सभु अयाज़ अॻु ई सम्झियो पए। बंगाल जी हालत मुजीब जे हशर जी बि हिन अॻे ई पेशन गोई कई। असांजी ख़ुशी आरज़ी हुई। उन जो अक्स अयाज़ हीअं चिटियो आहे। कुझु देरि हुई जा चांड्रो की अॼु ऊंदहि उभरी आरो की। ईंदा सॾड़ा काक जा विसरी वेंदा छांवरा। बाख फुटी जो बांवरा मेहंदी पोखन खेत में। तूफ़ान अञा त परे आहे। ए माउ अञा बि आरहड़ में हर कोन आयो हू कोन आयो। ए माउ अञा बि आरहड़ में हू कोन आयो हू कोन आयो। अॻिते ईंदा कारा कुन पोइ बि वञिणो आहे पार। मौजूदा सियासी बहरान ऐं मुल्की मांधाण बि अयाज़ खे अॻे ई नज़र में हुयो। अहिड़े वक़्त जे अहसासनि ऐं जज़्बनि खे हिन अॻे ई पंहिंजे अवाम अॻियां पेश कयो हुयो। हिन केतिरनि ई हंधनि हिन मौजूदा दौर जी निशानदेही कई आहे। असां कीअं था सोचूं, असांजी दिली कैफ़ियत छा आहे, उन जो अक्स अयाज़ जे हेठियनि शहरनि में असांखे बख़ूबी मिली वेंदो। नकूक कोयल असां अॻे ई ॾुखी ॾुहागण ॾिसी नथी छा पिरह परे आ लहू लहू राति न रह थी आ। अॼु त ॾाढो उदास आतण तंद तो काई कती न कती आओ सूरज मुखी ॾींहुं मुंहिंजो ॾुखी तूं त उभरी नथो अखि छा थी खजे। तो जली हे जबल लूं होरियां त हल पंध पंहिंजो परे ॾींहुं आहे त तल। वट जलाए वे आई रात मास जी का घड़ी सारा सुबुह दुआ बंदि कर। राति कारूं भार जी आई हुई। ख़ासि करे सिंधियुनि जी हालति क़ौम परस्त जी बेवसी ऐं अकेलाई सैद जे गद्दारनि सां संगत करे तहरीक खे अकेलो थी धक खाइण ऐं सिंधी माण्हुनि जी अफ़रा तफ़री ऐं गैर यकीनी ज़हनी ऐं दिली हालति त हिननि 2 नंढनि शहरनि में भरपूर चिटियल नज़र अचे थी। माण्हू न मेलड़ा, माण्हू अकेलड़ा, मथां राति कारी सो महान असां छॾे छो वईं तूं बवाटूं ॾेई। पर अयाज़ नाउमीद न आहे। निराशाई लानत आहे। निराशाईअ जो शिकार शाइर कॾहिं बि क़ौम खे उभारे न सघंदो। फनकार जी आस ई क़ौम जो आसरो ऐं आधार हूंदी आहे ऐं उहा आस असांखे अयाज़ में झलकियूं ॾींदे नज़र अचे थी। पंहिंजे ड्रामे दोदे सूमरे जो मौत में
हू उन आस जो इज़हार हीअं थो करे, हिन धरतीअ ते केई आया, हिन धरतीअ ते केई आया, जन धरतीअ खे नाच नचाया, अॼु को तंहिंजो नाम न आहे, घर किथे थर थांव न आहे। उन हिक शहर में असांखे सिंध जे सदियुनि जे सूरनि ऐं पीड़ाउनि जी तस्वीर ऐं उन्हनि ज़ालिमनि ऐं फ़ौरनि जे अंत जो अक्स मिले थो। सिंध उते ई आहे, पर उहे अत्याचारी ऐं अन्यायी कोन आहिनि। उहो ई हशर हिननि जो बि थींदो जो अॼु सिंध खे फुरे लुटे रहिया आहिनि ऐं ग़ुलाम रखण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन्हनि खां निजात लाइ अयाज़ इलाज बि ॾसे थो। हू छड़ो सिंध ऐं सिंधियुनि जे मर्ज़ जी तशख़ीस नथो करे, पर छोटकारे लाइ दवा बि ॾसे थो। हू ॿ इलाज ॾसे थो, हू ॿ रस्ता क़ौम खे ॾसे थो। हिकु डिघो ऐं सब्र आज़मा आहे, ॿियो तकिड़ो ऐं तुर्त असर आहे। ही बेत अथई, ही बम गोलो, ही बेत अथई, ही बम गोलो, जेकी बि खणी। सचपच अयाज़ जो शहर या बम गोलो ॿई हिकु आहिनि। मौजूदा आमरनि, कामोरनि ऐं उन्हनि जे पुठनि लाइ अयाज़ जो बैत ओतिरो ई मुहलिक आहे जेतिरो बंगाल जो बम गोलो ऐं बलोचिस्तान जी गोली। बंगाल में ताज़ो थियल रुइदादनि ऐं वाक़िअनि जो सॼो ॾेख असांखे अयाज़ जी हिक सिट में मिले थो। बंगाल छा आहे, बंगालियुनि ते छा वही वापरी रहियो आहे, बंगालियुनि ते ज़ुल्म ऐं सितम जी छा हद आहे, हुन लाइ अयाज़ जी हीअ हिक सिट छा काफ़ी न आहे। खेत खड़ा थिया, ॾींहं ॾाढाए था। मुजीब जे अंत जी अयाज़ सुहिणी तस्वीर चिटी आहे। मुजीब सां ही बि थियो हुयो। हिन ते फ़तवाऊं कुफर गदारीअ जूं बि लॻियूं हुयूं। हिन खे सूर्य लाइ बि सींगारणो हुयो। उहो सभु अयाज़ हीअं थो बयानु करे। हथ हथ खूनी खंजर सोचे, तारूअ में तलवारूं सोचनि, दारा जी तक़दीर न सोचे, हूअं त सभु दरबारूं सोचनि। दारा जी जाइ ते मुजीब रखो ऐं पोइ सोचो त छा अॼु जो मुजीब ऐं काल्ह जो दारा हिकु न आहिनि। साॻी इस्लाम ऐं खाना जंगी जी आड़, साॻी हिन ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशी बक बक, साॻियो ई दरबारनि जो नारो ऐं असर ऐं साॻी मुजीब जी तक़दीर ऐं आख़िर में अयाज़ जो ई शेर। घायल सुवार खे कारा कुमेत तूं केॾांहुं नींदे। छा मुजीब जी क़िस्मत ऐं हालत मौजूदा दौर जो पूरो नक्श न आहे। अॼु को दिलचस्प किताब पढ़ण लाइ कोन हुयो। मां इफ़्तिखार दीन जी किताब जा 100 सिफ़ा खनि पढ़ियमि त तंग थी पियुसि। हिकु जवाबदार मोकिले अयाज़ वटां किताब घुरायमि, जंहिं सोयत लिटरेचर जो जोलाए वारो पर्चो मोकिले ॾिनो। किताब में हिकु सुठो मज़मून पढ़ियमि। कर्ल कोवेलजी जो मज़मून लेखक ऐं पाठक हुयो। पढ़ीअ पंहिंजी सिंधी अदीब ऐं शाइर ख़ासि करे पंहिंजी तहरीक सां वाबस्ता लेखकनि ते फ़ख़्रु महसूसु करणु लॻुसि। रूसियुनि में जा ॻाल्हि हू इनक़िलाब खां पोइ हासिलु करे सघिया, असां इनक़िलाब खां अॻु ई माणे चुका आहियूं। रूसी इनक़िलाब खां अॻु अदीब ऐं अवाम में उहो सुबंध न हुयो जो हू हाणे हासिलु करे चुका आहिनि। असांजी सिंधी शामनि, होशूअ जे ॾींहंनि, रूह रिहाण जी जशन ऐं अदबी मेलनि में जो अदीब ऐं अवाम जो रिश्तो पको थियो आहे, सो रूस में हाणे थी रहियो आहे। हींअर रूस में मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि जा अदीब ऐं शाइर अवामी ऐं क़ौमी मसइलनि खे पैगाम बणाए अवाम आॾो अहिड़ा जशन करे रहिया आहिनि। इनक़िलाब खां अॻु रूस में रुॻो एकड़ ॿेकड़ अदीब या शाइर हुयो, जो उन वक़्त जे सरमाएदारनि जे पिठुनि लेखकनि जे बरअक्स पुष्कनि जियां चवंदो हुयो, मुंहिंजो आवाज़ु जंहिंखे को बि ख़रीद न करे सघियो आहे, सो रूसी अवाम जो पढ़ाॾो आहे। पर असां वटि अॼु अयाज़ ई रुॻो पंहिंजा गीत विकिणे नथो ऐं आमिर खे चवे थो त मुंहिंजा गीत ॻिनी सघंदे तूं। पर हू सिंधी अदीब ऐं शाइर जो अवाम जो आहे ऐं उहो नारो थो हणे। ऐं अॼु असां वटि उर्दू अदीब ऐं शाइर उहो किरदारु अदा करे रहियो आहे जो रूस जो बोर्जवाई अदीब ऐं शाइर कंदो हुयो। सरमाएदारनि ऐं जागीरदारनि कामोरा शाही ऐं आमिरत जा पिठू ऐं उन्हनि जे नज़रियनि ऐं फ़िकिरनि जा हिमायती ऐं प्रचारक न हिननि जे ज़िंदगीअ में को मक़सदु रहियो आहे ऐं न ई उन करे अदब में का मक़सदियत अथनि। रुॻो पेट भराई ऐं अवाम दुश्मन क़ुवतुनि जी हिमायत करणु संदनि मक़सदु रहियो आहे। छो जो न को अरमान अथनि ऐं न ई अवाम जी सरज़मीन में पाड़ूं अथनि। उन जे बरअक्स सिंधी अदीब सिंध जी मिटीअ मां फुटो ऐं उभरियो आहे। उन जे मसइलनि खां आशना आहे ऐं उन्हनि जे अहसासनि ऐं जज़्बनि जो तर्जुमान आहे। हू सिंधी लेखक जो रिश्तो पाठक सां उहो आहे जो कंहिं अवामी अदब जो हुअणु घुरिजे।
11 बजे दिलि ॿधी इस्पताल मां निकितुसि, पर कंहिं चङे मुड़ुस झलियो कोन, वञी B क्लास निकितुसि। B क्लास में मांधाण मतल हुयो, सभु वॾेरा शाह ऐं अयाद मुंझल हुया, छो जो हिकु छोकिरो जंहिं सबबु फ़साद थियो हुयो सो हिते बंदि कयो अथाऊं, ऐं कॾहिं बि उन ते हमले जो इम्कानु आहे, पर जेल बंदि आहे ऐं जेल वारनि जो कब्ज़ो आहे, रुगो जवाबदार कढिया अथऊं, न त चोर बंदि आहिनि। अॼु सही माना में अमलदार आहे ऐं चोर, न त चोर ईअं रोब में घुमंदो हुयो ॼण अमलदारी उहो आहे ऐं अमलदार डिॼी डिॼी सलाम करे वेंदो। अॼु वाह सवा मां पतो पियो त जे जेल खुले हा त लाश लारियूं भरिजी निकिरनि हा। अॼु माड़ीअ तां 6 रिवाल्वरनि जूं गोलियूं पकड़ियूं वयूं, जे हिकु मुलाक़ाती पुलिस वारे जी मार्फत जेल में अंदरि पुॼाइण आयो हुयो। डंडा छुरियूं ऐं कुहाड़ियूं त गुज़िरियल महीने 1.5 खां पाण ॾिठियूं हुयमि, पर अॼु पतो पियो त अंदरि पिस्तौल ऐं रिवाल्वर बि आयल आहिनि। सूमर ताईं जेल बंदि हूंदो, गवर्नर आयल आहे, उन करे पुलिस नथी मिले। सूमर ॾींहुं पुलिस घुराए झड़ती वठंदा ऐं ॾिंगा माण्हू पार्टीअ में कढी पोइ शायदि अंगारे ॾींहुं सुबुह जो जेल खुले। हूअ आज़ादीअ जी इंतिहा पंहिंजा रंग ॾेखारिया। अॼु फांसी घाट जे ॿिनि चोरनि जी तारीख़ निकिरी आई। ही ॿई उहे ॼणा आहिनि जन शहज़ादे आलमगीर जे पुटनि खे मारियो हुयो ऐं जन जो मथे ज़िक्र करे आयो आहियां। अॼु सदर संदन रहम जी दरख़्वास्त रद्द करे मोकिली, 7 ॾींहं फांसी ईंदी। शाम जो इस्पताल वारे बाग़ में उन्हनि मुतलिक़ ॻाल्हि ॿोल निकिती त सभिनी हमराहनि उहा राय ॾिनी त जे उहे जवान फांसीअ चढ़िया त शहीद थींदा। कंहिं चयो त उन्हनि मुज़िन खे मारियो हुयो, कंहिं चयो त मरवान मारियाऊं ऐं कंहिं चयो त नांग मारियाऊं। उन करे मुजाहिद ऐं गाज़ी आहिनि, मतिलबु त न रुगो हर कंहिंखे हिननि सां हमदर्दी हुई, पर उन्हनि ते फ़ख़ुरु महसूसु करे रहिया हुया। शमीम त ईअं बि चयो, घोड़नि ऐं घोटनि रहण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रिण जा। अॼु शाम जो अख़बारूं आयूं, अयाद वटि वञी पढ़ी आयुमि। का ख़बर ख़ासि कान हुई। ओभर पाकिस्तान में 10 वज़ीर मुक़ररु थिया, सभु भड़वा टाइप आहिनि। को पतो कोन थो पवे त मामिलो कहिड़े पासे थो वञे। कन पारां सिंध ऐं ओलह पाकिस्तान जे ॿियनि सियासी क़ैदियुनि जी रिहाईअ जो मुतालबो थियो आहे। नेप जे नवाब शाह वारे रशीद अहमद जी घुर बि आहे। कोसर न्याज़ीअ बि मुतालबो कयो आहे। अब्दुल करीम गदाईअ बि घुर कई आहे त सिंधी सियासी लीडर, शागिर्द ऐं मज़दूर रहनुमान खे छॾियो वञे। ख़ान गुल सरहद हाणी ख़ैबर पख्तूनख्वा अवामी लीग जे रहनुमा त असुल वण वॼाए छॾिया आहिनि। हिन मुतालबो कयो आहे त न रुगो ॿियनि पर मुजीब खे बि छॾियो वञे। अॼु अयाज़ ॿुधायो त काल्ह मुलाक़ात में खेसि अनीस अयाज़ ॿुधायो त रसूल बख़्श पली जे बि मुतालबो कयो आहे। उहा ख़बर हिलाल पाकिस्तान में आई आहे। अॼु गवर्नर आयो आहे, सुभाणे शायदि सखर जा वकील बि साणसि मिलनि ऐं रिहाईअ जो मुतालबो कनि। अनीस अयाज़ खे ॿुधायो त वकीलनि रिप्रेज़ेंटेशन ठाही आहे ऐं मुलाक़ात वठी पेश कंदा। अॼु जेल में मार्शल लॉ जो पहिरियों ॾींहुं पूरो थियो। दिलि सफ़ा खजी वई आहे। अॼु जेल थो लॻे, जंहिं करे पंहिंजी दिलि नथी लॻे। हाणे दिलि चवे थी त जेकर निकिरूं।